नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देरो मां ख़बर ॾींदा हलूं त सुबुह देरो लॻ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि तालिब सैतो अयाज़ होत अली ॾिनो शेख ऐं ॿियनि आबादगारनि स्कार्प ट्यूबवेल ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि दाईंदे चयो आहे त स्कार्प खाते वारा काफ़ी साल अॻु KE 58 ट्यूबवेल जा समूरो सामान वेकिरो करण लाइ लही खणी विया आहिनि। काफ़ी कंप्लेनूं करण बाद ट्यूबवेल ठारायो। ट्यूबवेल बंदि थियण सबबि ठहियल सरकारी वाटर बासर माण्हू डाए ख़तम करे छॾिया आहिनि। हिन वक़्त ॿिनि हिस्सनि ते ज़मीन आबाद कंदड़ आबादगारनि जो पाणी वाटर कोर्स न हुजण सबबि बंदि आहे। सिर्फ़ हिकु हिसे जे आबादगारनि ते पाणी ॾिनो पियो वञे। हिननि चयो त असांजी ज़मीन ते सरकारी ट्यूबवेल जो पाणी ॾिनो वञे जेको 6 सालनि खां बंदि पियो आहे। आबादगारनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त KE 58 ट्यूबवेल जो पाणी नेकाल वारो डिज़ाइन ठहियल वाटर कोर्स ठाराए आबादगारनि खे फाका कशी खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।